लेट्स मीट लाइव जो सिलसिलो जारी आहे। अॼु असां सिंधी अदब में तनक़ीद जी खोट जे मौज़ू ते असांजो मानवारो डॉक्टर मुबारक लाशरी साहिब असां सां गॾु आहिनि। असां साईं खे सर तव्हां चिंता आहियो सर भलीकार साईं सलाम अलैकुम नमस्ते जी सन सर पंहिंजो मौज़ू आहे सिंधी अदब में तनक़ीद जी खोट। हिन ते पाण खे सेशन करणो आहे। तव्हांखे भलीकार उम्मीद आहे पाण तव्हांजो आवाज़ स्लो अचे पियो। जी सर आवाज़ नथो अचे? जी जी हाणे सही आहे। हा सर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम शुरू था कयूं। मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त तारफ़ी नोट सां तव्हां शुरूआति कयो। सिंधी अदब में तनक़ीद जी खोट खे अनफोल्ड कयो त पोइ अॻिते पाण सिलसिलो वधाईंदासीं। सवाल वरी दोहरायो, मूंखे सम्झ में कोन आयो। सर मूं चयो त सिंधी अदब में तनक़ीद जी खोट जी पंहिंजो मौज़ू आहे। ऐं गुज़ारिश कयां थो तव्हांखे त तव्हां हुनखे अनफोल्ड कयो त पाण सवाल हुन मां अला मंसूर, सभ खां पहिरियों तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजा थोरा, तव्हां मूंखे इज़त ॾिनी, मूंखे इन लाइक़ु सम्झो त मां तव्हां सां मुखातिबु थिया ऐं सभिनी दोस्तनि सां मुखातिबु थिया। सभ खां पहिरियों त हिन सॼी कोरोना वायरस वारी सूरत हाल में असां हिकिड़े ईअं सम्झो त बंदि गली में अची विया आहियूं। सॼी दुनिया सां इहो साॻियो मसइलो आहे। सॼी दुनिया ऐं इंसानियत सफ़र करे पई। असां हिननि आलमी वबाउनि, आलमी जंगियुनि ऐं ॿियनि सभु बंदि करे जेका इंसान ज़ात ॾुखे वक़्त में गुज़रे पई, असां हुन में सॼी इंसान ज़ात सां गॾु आहियूं। लतीफ़ साईं जे शेर सां गॾु साईं सदाईं कॾहिं मथे संत सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे जे हवाले सां। उन खां पोइ ॿुधंदड़नि खे या दोस्तनि खे गुज़ारिश कंदासीं त थोरो एहतियात कनि, समाजी डिस्टेंस रखनि ऐं WHO जे तरफ़ां अख़्तियार कयल SOPs खे फॉलो कनि त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजनि प्यारनि जी ज़िंदगी ऐं समाज खे बचाए सघूं कंहिं तरीक़े सां। ॿियो हुनजो को हल ई कोन थो नज़र अचे। अचूं था अदबी तनक़ीद जे हवाले सां। सभ खां पहिरियों त मां नथो सम्झां त मां हिकिड़ो क्रिटिक आहियां, नक़ाद आहियां जो मां इन सॼे खे अनफोल्ड कयां, बयानु कयां जी खोट आहे या ॿी का ॻाल्हि आहे। हिकिड़े अदब जे शागिर्द जे हुजण जे हवाले सां जॾहिं मूं इहे शयूं पढ़ियूं ऐं उन खां पोइ मूं महसूसु कयो त इन शयुनि खे कंट्रीब्यूट करणु घुरिजे, लिखणु घुरिजे, त मूं इहे शयूं लिखियूं जेके दोस्तनि खे ऐं अदब सां मुहबत कंदड़ माण्हुनि खे पसंदि आयूं ऐं उन्हनि मूंखे एप्रिशिएट कयो ऐं हौसलो ॾिनो। मां उहा शइ अॻिते खणी आयुसि लिखण तरफ़ ऐं शयूं जेके हुयूं सभिनी जे साम्हूं आहिनि। 5 किताब मुंहिंजा हिन वक़्तु ताईं अची चुका आहिनि ऐं हिकिड़ो अञा अचण वारो आहे मार्केट में, ऐं सुठो अची वेंदो। अदब जी तनक़ीद जे हवाले सां जेके ग्लोबल पैरामीटर्स असांखे मिलनि था उहे इहे आहिनि त तनक़ीद निगारी जो मतिलबु आहे त तव्हां अदब जी टेक्स्ट खे पढ़ो, उनखे एवेल्यूएट कयो, यानी उनखे मापियो, तोरियो ऐं उन ते डिस्कस कयो, उनखे अनफोल्ड कयो, उनजी इंटरप्रिटेशन कयो। यानी अभ्यास सभ खां पहिरियों तव्हां अदब खे पढ़ो था ऐं क्रिटिकल नुक़्ते निगाह खां पढ़ो था। पढ़ण उनजी कथ कयो था, वैल्यू कयो था, उनखे तोरियो था, उन जूं चङायूं, उन जूं उणायूं, उन जा कहिड़ा पासा सुठा, कहिड़ा पासा सुठा न तव्हांजी नुक़्ते नज़र में ऐं अदब जी नुक़्ते नज़र में या अदब जी जेका समाज में घुरिज आहे उनजी नुक़्ते नज़र में कहिड़ियूं शयूं हुजणु खपनि, कहिड़ियूं शयूं न हुजणु खपनि ऐं कहिड़ियूं शयूं सुठियूं आहिनि उहो, ऐं उन खां पोइ एस्थेटिक सेंस में हिकिड़ो अलॻि पासो आहे, उहो लेंस आहे हिकिड़ो, त कहिड़ियूं शयूं अदब जी, कहिड़ियूं शयूं, कहिड़ा पासा जेके आहिनि उहे एस्थेटिक सेंस खे अपील कनि था ऐं उहे माण्हुनि खे मुतासिर कनि था। इमोशंस में, फीलिंग्स में, जज़्बात में उहे ख़ालिस केतिरा आहिनि ऐं उन खां पोइ माण्हू खणी अची उनजी इंटरप्रिटेशन कनि था। ऐं इंटरप्रिटेशन वरी हिकिड़ो अलॻि हिकिड़ो शोबो आहे। तव्हां शाइरी अलामतनि जे ज़रिए सिम्बोलिकली मेटाफर या सिमली तशबीहूं, इस्तारा, ॿियूं जेके बि शाइराणियूं या अदबी घुरिजूं आहिनि, उहो अदब उन में फोल्ड थियल हूंदो आहे, वेड़ियल हूंदो आहे।
तव्हां हिकिड़ो नकाद जो कमु जेकॾहिं मथियां पासा न करे पोइ घटि में घटि इंटरप्रिटेशन करे हुनजी, त घटि में घटि उनखे खोले त हिते जेको शाइर आहे हू चवणु छा थो चाहे। हिते जेको शाइर आहे या जेको नसर नवीस आहे हुनजे पुठियां पुठियां कहिड़ी ॻाल्हि, गुलिवर्स ट्रेवल्स खे तव्हां खणी वठो, उनमें जेकॾहिं हू लिली पुटिन जी ॻाल्हि करे थो, जोनाथन स्विफ्ट, उनमें लिली पुटिन जो मतिलबु छा आहे, कहिड़े क़िस्म जी सियासत, उहो डायरेक्ट नाला कोन वठंदो। हाणे उहो नकाद जो ऐं पढ़ंदड़ जो फ़र्ज़ु आहे, डेफिनेटली पढ़ंदड़ बि हिकिड़ो नकाद हूंदो आहे, उहो उनखे खोले थो, उनजी इंटरप्रिटेशन करे थो, उनजी तशरीह करे थो ऐं ॿुधाए थो पियो त हिते हिन अदबी इस्तलाह जो मतिलबु हीअ आहे, हिन अदबी इस्तलाह जो अगरि उहे शयूं चेंज ज़रूरु थियनि थियूं। हिकिड़े वक़्त में हिकिड़नि हालतुनि में हिकिड़ियूं तस्वीरूं इस्तारा हिकिड़नि शयुनि जे लाइ हूंदा आहिनि, ॿियनि तस्वीर ॿियनि शयुनि जे लाइ हूंदा आहिनि। मिसाल तौरु पाण सिंधी अदब ते अचूं था, टिड़ी पवंदा तॾहिं मिलंदासीं, शेख हयास जी इन शाइरी जी तरफ़। हिते तशरीह कंदड़ या नकाद या पढ़ंदड़ जो इहो फ़र्ज़ु आहे, या बल्कि उन ते लाज़िम थिए थो त हू ॻाढ़नि गुलनि जी इंटरप्रिटेशन करे। ॻाढ़नि गुलनि जो छा मतिलबु आहे, छा ॻाढ़नि गुलनि जो मतिलबु आहे, जेकॾहिं तव्हां लेफ्टिस्ट पॉइंट ऑफ व्यू जा आहियो उनजो मतिलबु आहे त सॼी दुनिया में ॻाढ़ा झंडा इनकलाब जा झूलंदा, इनकलाब ईंदो ऐं उन खां पोइ मिलंदासीं। मोहबत जो मज़ो ई आज़ादी में आहे, हिन वक़्तु पाण आज़ादु आहियूं कोन। ऐं ॿिए खे तव्हां जीअं सिंध वारे हवाले सां वठी वञो त सम्झो ॻाढ़ो झंडो या कंहिं ॿिए पासे खां वठी वञो त आज़ादी कुझु और शयूं आहिनि टिबियूं जेके ओपनली नथियूं ॻाल्हाए सघनि, अहिड़े क़िस्म जी शाइर जी इंटेंशन खे सम्झणु ॾुखियो आहे, पर उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकिड़ी इंटरप्रिटेशन घुरे थी। शाइर जॾहिं का शइ शाइरी करे थो ऐं चए थो, उनजो मतिलबु इहो कोन हूंदो आहे एग्ज़ैक्टली उहा शइ, पर उनजे पुठियां के ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि, उन्हनि शयुनि खे इंटरप्रेट करे थो नकाद, ऐं पोइ नकाद बल्कि तनक़ीद ऐं माण्हू पोइ उन तख़लीक़ खे उन इंटरप्रिटेशन या तशरीह जी बुनियाद ते खणी चवंदा। तव्हां मोहम्मद इब्राहिम जोए जा मुहाग पढ़ो शेख हयास जी शाइरी ते, हू शइ हिनखे खणी थो अचे, रिलेवेंट करे थो, रिलेवेंस ॾेखारे थो। अयास जे हिन गीत नज़म ऐं गज़ल जे पुठियां रिलेवेंस हे हालतूं आहिनि, हे कंडीशन्स आहिनि। उनखे उन कंडीशन्स में तव्हां ॾिसंदव त तव्हांखे ख़बर पवंदी अयास कीअं लिखी आहे, छो लिखी आहे। अमर जलील जो नेठि गूंगे ॻाल्हायो, जेकॾहिं तव्हां ज़िया जे दौर जा पैदाइशी न आहियो ऐं उन हालतुनि खां न गुज़रिया आहियो, जॾहिं इस्लाम खे ॻोल्हण जेको किरदारु उते वञे थो इस्लामाबाद में, त उन वक़्तु तव्हां ॻाल्हि सम्झ में न ईंदी त इस्लाम एग्ज़िस्टिंग हिकिड़ो मटीरियल वजूद आहे या हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे या हिकिड़ी ॿी का शइ आहे, कहिड़ी शइ। जेसिताईं तव्हां उन हालतुनि जो जाइज़ो वठंदो त हिते मज़हबी इंतापरस्ती कीअं डोमिनेंट थी, कीअं उन मज़हब खे इस्तेमालु कयो ऐं उन दौर में कीअं हिकिड़ी रेफरेंडम थी, कीअं किताब खे अॻिते आंदो वियो, ऐं पोइ तव्हां उनखे सम्झी सघंदव त हिते हिन अदबी मक़सदु इहो आहे त तव्हां शयूं हीअं खणी था वञो। त बुनियादी तौर ते हिकिड़ी तनक़ीद निगारी या नकाद जो कमु इहो ई आहे, इहा शइ ॾिसणु। सिंधी अदब में काफ़ी दोस्त इहे मुंहिंजी न, बल्कि तव्हां ॾिसंदव त 80-90% दोस्तनि जी हिकिड़ी ओपिनियन आहे, या उहे सभु चवंदा आहिनि सिंधी अदब में तनक़ीद जी खोट आहे, सिंधी अदब में तनक़ीद कोन पई थिए, तनक़ीद निगार न आहिनि। इहे ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते ॾाढियूं रिवायती थी वियूं आहिनि, पर कंहिं हवाले सां इहे हक़ीक़त बि आहिनि। उन जा कहिड़ा सबब आहिनि उन ते पाण स्टेप बाय स्टेप ईंदासीं, ऐं जेके असांजा ॿुधंदड़ आहिनि उहे बि असांजी रहनुमाई कंदा त वाक़ई तनक़ीद जी खोट आहे या तनक़ीद मौजूदु आहे, बर्दाश्त कोन पई थिए, या तनक़ीद निगार वाक़ई तनक़ीद खे एज़ ए शोबो अपनाइण ई नथा चाहिनि, सवाइ इन जो सुभाणे दोस्तियूं विञाइजी वञनि, अदब मां ॿाहिरि निकिरी वञे माण्हू, बिरादरी मां ख़ारिज थी वञे, छा अहिड़े क़िस्म जूं शयूं मौजूदु आहिनि। इन्हनि ते पाण स्टेप बाय स्टेप ईंदासीं दोस्तनि जे सवालनि सां गॾु। जी मंसूर। सर, पाण वटि सवाल मैसेज जे ज़रिए बि पहुता आहिनि, ऐं हुन खां अलावा पाण वटि सवाल उमेद कयूं था त कमेंट्स में बि ईंदा। पाण हिकिड़े सवाल ते अचूं था जेको पाण खां हिकिड़े दोस्त पुछियो आहे त छा सर तव्हां हिते आहियो? जी 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 मां ॿुधां। जीअं त पाण मौज़ू आहे सिंधी अदब में तनक़ीद जी खोट, उन हवाले सां हिकिड़ो सवाल आहे जेको साईं ख़ालिद मीरानी साहिबु पाण खां पुछे थो
त सिंधी अदब में अदबी तनक़ीद जी खोट जो अहम सबबु नरगिसियत त नाहे, जेको लाकान मूजिबि साइकोलॉजी में मिस रिकग्निशन जी पैदावार आहे। तव्हां हुन ते कहिड़ी नज़र अथव? ॾिसो, कंहिं बि राइटर में नरगिसियत लाज़मी आहे, इहा शइ वजूद रखे थी, भली हू इज़हार करे न करे, या कॾहिं थींदो आहे त उहो नरगिसियत खे हावी न कंदो, ऑब्जेक्टिव घणो रहंदो आहे, पंहिंजी तख़लीक़ खां वधीक नक़ाद जी ओपिनियन खे हू अहम सम्झे थो, उनखे अहमियत ऐं इज़त ॾिए थो। किथे किथे उहा नरगिसियत उन ते जंहिं महिल हावी थी वञे, उन खां पोइ हू जेको आहे नक़ाद जी अहमियत या तनक़ीद जी अहमियत या रियलिटी आहे, ॿी ऑब्जेक्टिव रियलिटी ख़ुदि हिकिड़ो क्वेश्चन मार्क आहे, पर पोइ उन्हनि शयुनि खे कॾहिं कॾहिं उहो अहमियत नथो ॾिए ऐं पंहिंजी नरगिसियत जो शिकार थी थो वञे। मिसाल तौरु असां जेकॾहिं थुले लेखे शयुनि जी हक़ीक़त या एपिस्टेमोलॉजी ॾिसूं त जेका ॼाण आहे उन जा टे वॾा ज़रिया आहिनि। सभ खां पहिरियों उनजो जेको प्लेटोनिक या आइडियलिस्ट ज़रियो आहे, हर शइ जो जेको सेंटर मर्कज़ आहे उहो ख़ुदा आहे, यानी आइडियलिज़म जे हवाले सां या माफ़ूक़ फितरत हस्तियूं आहिनि, हर शइ उन मां निकिरनि थियूं, उनजे करे उन्हनि शयुनि खे मर्कज़ी अहमियत ॾिजे थी। त ॿियो जेको आहे उहो ह्यूमनिस्टिक आहे। ह्यूमनिस्टिक जो मतिलबु आहे हर शइ जी जेका मर्कज़ियत आहे उहा मां आहियां, जेको मां सम्झां थो, जेको एग्ज़िस्टिंग माण्हू सम्झे थो, उहा हक़ीक़त आहे। यानी हिकिड़ी हक़ीक़त उहा जेका हक़ीक़त ख़ुदाई आहे, ॿी हक़ीक़त उहा जेका हक़ीक़त मुंहिंजी आहे, ह्यूमनिस्टिक आहे, मां एज़ ए ह्यूमन बींग उनखे कीअं थो सम्झां, उहा आहे। टीं हक़ीक़त हिकिड़ी ऑब्जेक्टिव रियलिटी आहे, जेका हिन सभिनी शयुनि खां हटी करे आहे, जेका डीकंस्ट्रक्शन जे हवाले सां ॻाल्हि थिए थी। हू चए थो त हिन सभिनी शयुनि खे तव्हां डीकंस्ट्रक्ट कयो ऐं पोइ ॾिसो त उहा शइ कीअं आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त हिकिड़ो तनक़ीद निगार या हिकिड़ो अदीब या हिकिड़ो शाइर उन्हनि शयुनि खे कीअं थो ॾिसे, छा हू उन्हनि पैरामीटर्स खां वाक़िफ़ु आहे। मिसाल तौरु हासिल करण जे एपिस्टेमोलॉजी मुताबिक़ त ॿ वॾा सोर्स आहिनि, हिकिड़ा रेशनलिज़म आहिनि, एम्पेरिसिज़म आहे। रेशनलिस्ट चवनि था असांजी जेका नॉलेज आहे उहा इंट्यूटिव आहे, बाय बर्थ आहे, यानी प्रायरी नॉलेज आहे, यानी नॉलेज असांखे अॻु में मौजूदु आहे, उनजे करे असां सेंस एक्सपीरियंस या दुनिया जे तजुर्बे मुनासिब नॉलेज हासिल करण जी ज़रूरत कोन्हे। ॿियो जेको हिकिड़ो आहे उहे चवंदा त न असां एम्पेरिसिस्ट आहियूं ऐं असां हवासनि जे ज़रिए असां नॉलेज हासिल कयूं था। जेके पॉज़िटिविस्ट बि आहिनि उहे सम्झंदा त असां जेके हवास आहिनि पंजनि हवासनि जे ज़रिए जेके शइ महसूसु करे सघूं, तजुर्बो करे सघूं ऐं पोइ सम्झूं इहा हक़ीक़त आहे, तॾहिं हक़ीक़त ते पहुचंदा। हाणे ॻाल्हि इहा त हक़ीक़त ते तव्हां कीअं था पहुचो, नरगिसियत बि हिते थो अची वञे जॾहिं तव्हां पाण खे हक़ीक़त था सम्झो, ॿी जेका रियलिटी आहे उनखे तव्हां हक़ीक़त कोन था सम्झो, या तव्हां ॿी रियलिटी खे हक़ीक़त सम्झो था त पोइ तव्हां नरगिसियत जो शिकार न थींदव। उनजे लाइ पर्सनैलिटी में, क्रिएशन में ऐं क्रिएटर जे विच में हिकिड़ो बैलेंस आहे, उहो बरक़रार रखणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। काफ़ी घटि असांजा अदीब आहिनि जेके ॿी ओपिनियन खे गौर सां ॿुधंदा आहिनि ऐं उन ते अमल कंदा आहिनि, या घटि में घटि उनखे जेकॾहिं लॻे त भई हीअ हक़ीक़त सही कोन्हे, पर घटि में घटि उनखे इज़हार जी आज़ादी सम्झी करे ॿिए खे रिस्पेक्ट ॾियणु खपे त भई उन सां तव्हां डिसएग्री एक्सट्रीम लेवल ते न कयो, तव्हां हुन सां डिसएग्री कयो, पर तव्हां पंहिंजी ॻाल्हि बि रखो, पर हुनजी ॻाल्हि खे बि रखो। काफ़ी अहिड़ा हूंदा आहिनि जेके नरगिसियत जो शिकार जेके डोमिनेंट थी वेंदी आहिनि नरगिसियत उन्हनि ते, त पोइ उहो पर्सनल अटैक ते लही वेंदा आहिनि। त इन करे असांजो अदीब जेको आहे उहो डेफिनेटली हिक ॿिए खां इंतिशार जो शिकार थींदो, परे थी वेंदो ऐं पोइ ज़ातियात ते या झगड़े ते लही वेंदो। त नरगिसियत डेफिनेटली आहे। जेकॾहिं कंहिं माण्हू खे पंहिंजी तख़लीक़, पंहिंजो पोरियो, पंहिंजी महिनत, पंहिंजो इल्मु अदब सां चाह या पंहिंजो वजूद पसंदि न आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो नरगिसियत जो शिकारी थींदो ऐं उनखां सवाइ उहो बची कोन थो सघे। जी, त चई सघिजे थो त सिंधी अदब में तनक़ीद मौजूदु आहे, ऐं जे आहे त उहा छा मयारी आहे, गैर मयारी आहे, या कहिड़े मयार जी आहे, उन ते रोशनी। तनक़ीद मौजूदु आहे, मुंहिंजे नुक़्ते नज़र खां तनक़ीद मौजूदु आहे। तव्हां तनक़ीद खे कटे कोन था सघो, ख़तमु नथा करे सघो। तव्हां इहो नथा करे सघो त तनक़ीद मौजूदु ई कोन्हे को,
शुरू खां वठी इब्राहिम खलील जे किताब खां वठी रसूल बख्श फली जे ताईं, साईं मोहम्मद इब्राहिम जोए ताईं, अलादात बोए ताईं, मौलाना गिरामी ताईं, मशरक़ी शाइरी जा फ़नी क़दर ऐं रुझान, या उनखां पोइ मौजूदा दौर में बि तव्हां ॾिसो त अकबर लगारी साहब नसर ते बेरहमाना तनक़ीद करे थो पियो ऐं स्पेशली नाविल ते ॾाढो सुठो ॻाल्हाए थो पियो ऐं बग़ैर कंहिं रिआयत जे हू खुली ॻाल्हाए थो, लिखे थो पियो। बेशक कंहिंखे ॻाल्हि वणे कंहिंखे न वणे, कलीम बुट साहब वारा या अख्तर हफ़ीज़ वारा या हाफ़िज़ कुंबर वारा ॻाल्हाइनि था पिया, तनक़ीद मौजूदु आहे उन हवाले सां। हाणे उहा अलॻि ॻाल्हि आहे त उनजी जेका क्वांटिटी आहे उहा शाइरी छपजण या ॿिए नसर या नाविलनि जे छपजण जी भेट में घटि आहे। मिसाल तौरु तव्हां वटि साल में शाइरी जा केतिरा किताब छपजनि था, कहाणियुनि जा केतिरा किताब छपजनि था, नाविल केतिरा था छपजनि, उन्हनि जी भेट में तव्हां ॾिसो त साल में तनक़ीद जा किताब केतिरा था घटिजनि। मूंखे जेकॾहिं मसूद त 2019 में तनक़ीद ते के बि 5 किताबनि जा नाला ॿुधाए ॾींदो त मां चवंदुसि वाक़ई इहा क्वांटिटी आहे। मिसाल तौरु हिकिड़ो किताब त मां तव्हांखे यादि ॾियारियां थो, साईं जामी चांडे साहिब जो किताबु छपियो आहे जंहिंखे ॿ टे एवार्ड बि मिलिया आहिनि, सिंधालॉजी जी तरफ़ां बि बहितरीन तनक़ीद जो एवार्ड मिलियो आहे। उनखां सवाइ तनक़ीद ते को किताबु छपियो हुजे या कंहिंजो लिखियो हुजे त ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जामी साहिब जे हिकिड़े किताब में जंहिंमें 15 खां 20 मज़मून थी सघनि था या 10 थी सघनि था, हू 10 शाइरनि ते या शयुनि ते बि लिखी सघे थो, हू 500 शाइरनि ते नथो लिखी सघे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा खोट महसूसु थिए थी पई, माना शायदि तनक़ीद मौजूदु आहे पर उहा खोट महसूसु थिए थी पई, ॾियणु खपे शाइरी, ओतिरी शाइरी कोन थी हुजे। जी सर जदीद जी असांजी मंसूर ॿुधो पिया तव्हां हिनखे असांजी जदीद दौर फॉलो कयो फेसबुक ते। जी सर, जदीद दौर जी जेका मंसूर तनक़ीद तव्हां फेसबुक ते हिनखे लाइव, जी सर, जी जी हा हिनखे मां चवां, फेसबुक ते लाइव रखियो तव्हां? जी जी सर, फेसबुक ते हली रहियो आहे, लाइव आहे बिल्कुलु। अच्छा, बिल्कुलु व्यूअर्स नज़र कोन पिया, वरी चेक कयो हुनजी उहो। मां हिकिड़ो मिनट सर चेक करे वठां थो, मूं वटि व्यूज़ अचनि पिया था। हिकिड़ो मिनट मां तव्हांखे चेक करे ॿुधायां थो। सर हिन जी सेशन जी प्राइवेसी जेका हुई फ्रेंड्स ताईं महदूद हुई, हाणे मूं उहा पब्लिक करे छॾी आहे, हाणे नज़र ईंदो सभु कुझु। मुबारक साहब, तव्हां ऑनलाइन आहियो? लाइट हली वई मंसूर, माज़रत सां वरी अची वियसि, लाइट अञा कोन आई मोबाइल ते, हुकुम कयो जी दा। सर सवाल हुयो त जी तनक़ीद बुनियादी तौर ते को रवैयो आहे, ॿोली आहे, को नैरेटिव आहे या स्किल आहे, छा हिननि में असां डिफरेंशिएट कयूं था? रवे न, मां सम्झां थो तनक़ीद खे तव्हां हिननि मां सेपरेट कोन था करे सघो। नैरेटिव उन सेंस में जेको कुझु तव्हां लिखो पढ़ो था पिया उनखे तव्हां नैरेट कयो था, डिस्कोर्स में आणियो था, त उहो तव्हांजो नैरेटिव जो हिसो आहे, नैरेट थिए थो पियो। रिव्यू बि आहे, डेफिनेटली तव्हां शयुनि खे जज कयो था,
जजमेंटल रिव्यू हिकिड़ो एवेल्युएटिव रिव्यू आहे, उन खां बि इनकार कोन था करे सघो। मां सम्झां थो तनक़ीद इन्हनि टिनिनि शयुनि जी कॉम्बिनेशन आहे, इन मां तव्हां हिनखे अलॻि कोन था करे सघो। इहे सभिनी जो हिसो आहे जदीद तनक़ीद जे हवाले सां। जी त जेके दोस्त असांजा तनक़ीद कनि था, हिकिड़ा पाण वटि स्कॉलर मौजूदु आहिनि जेके जिन खे असां निकाद तौरु सुञाणूं था त हू निकाद आहिनि ऐं उन्हनि खे असां मञूं बि था, पर उन खां हटी बि काफ़ी सारा निकाद ॿिया बि मौजूदु आहिनि। छा इहो तव्हां सजेस्ट कंदा त असांखे जेकॾहिं तय करणु खपे त वाक़ई असांखे तनक़ीद करणी आहे या कुझु ॿियो बि करिणो आहे, ऐं जेकॾहिं तनक़ीद करणी आहे त असांखे हुनजो फ़न सिखणु खपे? सर सवाल आयो मुंहिंजो तव्हां वटि? अदा हिकिड़ी ॻाल्हि त मां सम्झां थो तनक़ीद इल्मु अदब शाइरी नसर या जेको बि अदबी असांजो पासो आहे, तनक़ीद उन्हनि खां अलॻि कोन्हे को। जी 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 मूं जी सुवाल सर। सम्झियो आहे, मां जवाबु ॾियां पियो। जी हेलो सर, कंटिन्यू प्लीज। मंसूर ॿुधो पियो मूंखे? जी जी मंसूर जी सर, ॿुधां पियो, कंटिन्यू कयो प्लीज। लाइट जे करे मां ॿाहिरि निकिरी आयो आहियां। अच्छा, मां ॿुधायुमि पिया त तनक़ीद इन्हनि सभिनी इल्मनि खां या अदबी सिन्फ़नि खां अलॻि कोन्हे को। मिसाल तौरु जेको माण्हू शाइरी सिखे थो, हू शाइरी जा सभई पासा सिखे थो, फ़न सिखे थो, फ़िक्र सिखे थो, काफ़िया सिखे थो, रदीफ़ सिखे थो, ऐं उन वटि कोई हिकिड़े क़िस्म जी पैरामीटर्स ठही था वञनि। हीअ काफ़िया आहे, हीअ काफ़िया न आहे, हीअ रदीफ़ आहे, हीअ रदीफ़ न आहे, ही फ़िक्र असांजे लाइ मौज़ू आहे, ही फ़िक्र असांजे लाइ मौज़ू न आहे। सुठी कहिड़ी शइ आहे उहा ॻाल्हि करणी आहे, कहिड़ी शइ मोहबत में अचे थी, कहिड़ी शइ नफ़रत में अचे थी पई। मां सम्झां थो त इहे पैरामीटर हर अदीब वटि मौजूदु हूंदा आहिनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त को माण्हू इन पैरामीटर खे अलॻि खणी थो अचे, यानी उहो तख़लीकार शाइर थियण जे बजाए उहो सिर्फ़ु पैरामीटर्स खे अपनाए थो ऐं हिकिड़ो सुठो पढ़ंदड़ थी करे उहो तनक़ीद करे थो। ॿियो जेको आहे उहो शाइर ख़ुदि या अदीब ख़ुदि तख़लीकार ख़ुदि हिकिड़ो नक़ाद हूंदो पंहिंजो, पर छाकाणि त तख़लीकार रुॻो पंहिंजी तख़लीक सां कंसर्न हूंदो आहे, लाॻापियल हूंदो आहे, उहो वरी बाक़ी शयुनि खे इल्मनि खे टच घटि कंदो आहे। पर जेकॾहिं को प्योर नक़ाद आहे, उहो वरी सॼियूं शयूं पढ़े थो, यानी मिसाल तौरु सिंधी शाइरी बि पढ़े, उर्दू शाइरी बि पढ़े, शाइरी जा पैरामीटर्स बि पढ़े, समाजी इल्मु बि पढ़े, साइंस बि पढ़े। ईअं हू जेतिरो लिखण ते टाइम ख़र्च थिए थो, उहो टाइम बचाए करे उहो पंहिंजे इल्म खे अञा वसी करे थो, स्किल्स खे वधाए थो। शाइर पंहिंजी शाइरानी स्किल खे वधाए थो पियो, ऐं तनक़ीद निगार पंहिंजे तनक़ीद इहे शयूं थियनि थियूं। मां सम्झां थो त इहो अलॻि कोन्हे को, जेको तव्हां डिस्कनेक्ट थियो था त मां वरी कंटिन्यू म्यूज़िक कंटिन्यू पियो करे छॾियां। न असां वटि उहो लाइट हली हुई त 4G जी मदद सां डेटा ते कोशिशि करे जारी रखियो पिया अचूं, पर उहो कॾहिं कॾहिं मूंखे लॻे थो सिग्नल जे करे इंटरप्शन थी वेंदी हूंदी। जी जी इहो तॾहिं थिए थो। जी हा सर, कंटिन्यू कयूं था पाण। हा अच्छा, छा मसइलो आहे जो असां
सिंध में सिंधी अदब में तनक़ीद डाइजेस्ट करण जो मादो न आहे, इन जो सबबु छा था सम्झो, इन ते तव्हांजी छा राय आहे? पहिरीं ॻाल्हि त मां सम्झां थो सफ़ा ईअं बि कोन्हे जो डाइजेस्ट कोन थो थिए, पर काफ़ी हवाले सां ईअं आहे बि सही त उन्हनि जी हिकिड़ी शिकायत इहा आहे तनक़ीद निगार न्यूट्रल कोन हूंदो आहे। तनक़ीद निगार या त पासो खणंदो आहे, यारी बाशी निभाईंदो आहे, यारी दोस्ती अकबर साहब चवाणे रिव्यू लिखो कुझु यारी दोस्ती न निभायो, या तनक़ीद निगार दुश्मनी निभाईंदो आहे। ॿ कमु कंदो आहे। बक़ौल अदीबनि ऐं शाइरनि जी जेका शिकायत असां वटि ईंदी आहे, तक़रीबन सभई पढ़ंदा आहियो, तव्हां बि पढ़ंदा हूंदो, उहे ॿिनि ॻाल्हियुनि जो घणो ज़िक्र कंदा आहिनि। या त हू पंहिंजी दोस्ती निभाईंदा हूंदा आहिनि या हू पंहिंजी जेका आहे दुश्मनी निभाईंदा पिया हूंदा आहिनि। घणो करे ईअं थियो। मां सम्झां थो सफ़ा ईअं बि कोन्हे सूरत आहे। काफ़ी असां वटि नक़ाद आहिनि, ख़ुदि उहे शाइर बि सुठा आहिनि जेके कोशिशि करे प्योरली इन शइ ते खणी थो अचनि, पर उन खां पोइ बि कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके ज़रूरु डिस्कस करणु खपनि। मिसाल तौरु सभ खां पहिरें शाइर जी नरगसियत आहे। ॿियो जेको असांजो वॾे में वॾो मसइलो उहो अना जो मसइलो आहे। असांजो समाज फ्यूडल समाज आहे, जागीरदारनि समाज हुजण जे करे असांजे माण्हू वटि हिकिड़ो अना जो हिकिड़ो खोल आहे जंहिंमें हू हूंदो आहे। हू पोइ कनि दोस्तनि जे संगत में अची करे या पंहिंजे अना जे वर चढ़ी करे समाज वॾेरो हुनजे पुठियां वेठो हूंदो आहे फ्यूडल सिस्टम। त हू जेको लिखंदो आहे, जेको सम्झंदो आहे, त हू पंहिंजी महदूद इस्टीम जे करे हू सम्झंदो मां सही सम्झां थो पियो। हू इहो कोन थो सम्झे त देयर इज़ अनदर रियलिटी एज़ वेल, त शयुनि खे सम्झण जी सिर्फ़ु हिकु न बल्कि का ॿी हक़ीक़त में थी सघे थी। हू उन ऑप्शन खे क्लोज़ करे छॾींदो आहे। नतीजे में इहो थींदो आहे त हुन ते जंहिं महिल तनक़ीद थिए थी पई त हू पोइ नाराज़ थिए थो, कावड़जी पए थो पियो। कुझु इहे थिए सफ़ा सभई ईअं कोन्हनि, पर कुझु अलामतूं कुझु माण्हुनि में इहे शयूं महसूसु थियनि थियूं पियूं। ॿिए नंबर ते ॻाल्हि। टे नंबर ते जेका ॻाल्हि हुननि जी शिकायत इहा त नक़ाद घणो पढ़ियो हुजणु खपे। इहा ॻाल्हि सही आहे, नक़ाद बाक़ाइदा घणो पढ़ियो हुजणु खपे, पर मां चवंदो त शाइर ख़ुदि घणो पढ़ियो हुजणु खपे। शाइर ईअं थी नथो सघे जो सॼी दुनिया जी या घटि में घटि वस आहे जेतिरी शाइरी हुनजी थी सघे थी उहा उनखे पढ़ियल हुजे, पर उन सां गॾोगॾु फ़लसफ़ो आहे, समाजियात आहे, साइंस आहे या ॿियूं इल्मूं आहिनि, उन्हनि मां बि फैज़याब थियल हुजणु घुरिजे। उहो उन वटि लाज़मी हुजणु खपे। घटि उन्हनि जी बि खोट उन वटि महसूसु थिए थी पई। उन खां पोइ उन्हनि खे घणी शिकायत रहंदी आहे त नक़ाद जेको आहे उहो पंहिंजे ग्रुप वारनि जी, पंहिंजे टोले जी तारीफ़ कंदो आहे, ॿियनि जी गिला करे थो पियो। ज़ाहिर आहे हू जेको बि नक़ाद आहे, राइटर आहे, उहो कंहिं न कंहिं टाइम में स्पेस सां वास्तो रखे थो। किथे न किथे हुनजा ड्रॉबैक्स, हुननि जी ॻाल्हियूं मौजूदु हूंदियूं आहिनि। कुझु शिकायतूं उन्हनि जूं सही बि हूंदियूं आहिनि, ईअं आहे। पर मां सम्झां थो त असां वटि जेकॾहिं को नक़ाद क्वांटिटी में बिल्कुलु थोरा आहिनि, जीअं पहिरियों मां तव्हांखे ॿुधायो, जेकॾहिं क्वांटिटी में अञा वधीक अचनि, मां सम्झां थो इहा शिकायत उन्हनि जी घटिजी वेंदी। छो जो नक़ाद घणनि शाइरनि ते तनक़ीद करे लिखी नथो सघे। साल में जेकॾहिं 100 शाइरी जा किताब छपजनि था त नक़ाद 100 शाइरी जे किताबनि ते ऐं 50 कहाणी जे किताब ते ऐं 10-15 नावलनि ते उहो नथो लिखी सघे। हर पासे खे नथो लिखी सघे। उनखे जेका ॻाल्हि सम्झ में अचे थी उन ते लिखे थो, ऐं जेका ॻाल्हि सम्झ में नथी अचे उहो नथो लिखे। जेका ॻाल्हि रहिजी थी वञे उन जे करे उहो राइटर नाराज़ थिए थो पियो त इहा ॻाल्हि छो रहिजी वई आहे। जी मंसूर सर, सवाल साईं मोहम्मदीन राजवी साहब पुछियो आहे। साईं चवनि था त सिंधी फिक्शन जो मुस्तक़बिल छा था? सिंधी फिक्शन जो मुस्तक़बिल शाइरी जीअं रोशन आहे, सिंधी फिक्शन जो मुस्तक़बिल एॾो मायूस कोन्हे को, पर असां वटि महदूद वसीलनि जे करे, महदूद जेका असांजी पब्लिकेशन सिस्टम ऐं उन्हनि जी मार्केटिंग जे करे उनखे थोरो धकु रसे थो पियो। पर किताबनि जे छपजण खां पोइ ऐं पढ़ण ऐं रिव्यूज़ अचण खां पोइ महसूसु कजे थी पई सिंधी जो जेको फिक्शन जो मुस्तक़बिल आहे उहो सुठो आहे, उहो एतिरो ऊंदाहो कोन्हे को। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदासीं त सिंधी फिक्शन में जेको वर्ल्ड व्यू आहे, मोहम्मदीन राजड़ी साहब ताज़ो किताबु पढ़ियो आहे, सासा उर्दू नाविल आहे, उहो जेको पढ़ियो हुन उनमें जेको उनजो वर्ल्ड व्यू आहे सॼी दुनिया जो, उहो वर्ल्ड व्यू असां वटि घटि थो महसूसु थिए। या ताज़ो जीअं कोरोना वायरस ते हमज़ा हसन शेख जेको असांजे मुशाइरे में शामिलु हुयो, उन वटि जेको नाविल लिखियईं अंग्रेज़ी में, पहिरियों मुंहिंजे ख़्याल में अंग्रेज़ी नाविल आहे जेको कोरोना वायरस ते छपियो आहे,
उन पंहिंजे किरदारनि जी ॻाल्हि कई, तारीफ़ कराए त हिकिड़ो चाइना मां आहे, हिकु स्पेन जो किरदारु आहे, इहे मुख़्तलिफ़ मुल्कनि जा जेके आहिनि उहे किरदार आहिनि जेके कोरोना वायरस जो शिकार थियनि था या लॉकडाउन में हुजनि था पिया, ऐं उहे पंहिंजी मोहबत खे कीअं था मिस कनि, महसूसु कनि। त उहो हिकिड़ो जेको थाट आहे यूनिवर्सल या वर्ल्ड व्यू खे अपनाइण वारो, उहा शइ असां वटि घटि महसूसु थिए थी। पर जेके तव्हां मिसाल तौरु अकबर सुमरे जे नाविल पढ़ंदव उन में तव्हांखे इहा शइ महसूसु थींदी त उन वटि हिकिड़ो वर्ल्ड व्यू आहे ऐं उहो ॿाहिरिनि शयुनि खे, ॿाहिरिनि हक़ीक़तनि खे बि खणी अचे थो पियो। पर असांजो अदीब घणे भाङे रुॻो पाकिस्तान में ई रहे थो, ॿार कंहिं स्टडी टूर ते, कंहिं रिसर्च जे बहाने या कंहिं ॿिए सबबनि जे करे वञी कोन थो सघे। डेफिनेटली हुनजो वर्ल्ड व्यू जो मसइलो आहे। असांखे उन वर्ल्ड व्यू जे हवाले सां शयुनि खे खणी अचणु खपे। मिसाल तौरु सभ खां पहिरीं ॻाल्हि त असांजो जेको सिंधी अदब आहे, ख़ासि करे फिक्शन, उहो उर्दू खां ई घणो कटियल आहे। उर्दू वारनि जेको आहे उहो पंहिंजी दुनिया आहे, असांजी हिकिड़ी पंहिंजी दुनिया आहे, असां उन सां हमांग न थी सघिया आहियूं। बेशक उर्दू फिक्शन जे हवाले सां ड्रॉबैक्स आहिनि, हू बि हिकिड़े महदूद दायरे में, बक़ौल असांजे कुझु नकादनि हू बि हिकिड़े महदूद दायरे में आहिनि। त या तो इस्लाम जे पासे में लिखनि था, या मोहबत ते, या पोइ विरांगे ते, त डेफिनेटली उन्हनि जा मसइला आहिनि। पर को बि सिंधी फिक्शन जंहिं तरफ़ वञे पियो त मां सम्झो जेकॾहिं 8-10 सुठा नकाद अकबर लगारी साहिब जहिड़ा मिली पवनि उनखे ऐं उहे उनखे बेरहमाना तजियो कनि ऐं तनक़ीद कनि, त मां सम्झो उन फिक्शन जो जेको मुस्तक़बिल आहे न बहितर थी सघे थो। पर हिन वक़्तु बि असांजा सुठा राइटर आहिनि। ख़ुदि मोहम्मद इल साहिब जेकॾहिं तव्हां ॾिसो त कोरोना वायरस वारे दौर में ॾाढियूं सुठियूं कहाणियूं लिखियूं अथई। हिन लॉकडाउन वारे ॾींहंनि में बि काफ़ी ॿियनि बि लिखियूं आहिनि कहाणियूं। उहे कहाणियूं तव्हां पढ़ी ॾिसो। कल्ह जीअं हफ़ीज़ कुंबर जी हिकिड़ी सेट्रिकल कहाणी पढ़ी आहे, ॾाढी सुठी ज़बरदस्त कहाणी हुई, जंहिंमें माण्हुनि जे करप्ट हुजण ते ऐं माण्हुनि जे बल्कि असांजे सॼे समाज जे करप्ट हुजण ते हिकिड़े सुठे क़िस्म जी तंज़ आहे, टोक आहे हिकिड़े क़िस्म जी। यानी इहे शयूं असां वटि अचनि थियूं पियूं ऐं लिखजनि थियूं पियूं। त असांजी जेका असां वटि फिक्शन आहे, सिंधी फिक्शन, उहा पंहिंजे दौर जी नुमाइंदगी करे थी ऐं उहो ज़ाहिर आहे मुंहिंजे ख़्याल में हुनजो मुस्तक़बिल रोशनी हुजणु खपे। हुनजो को अहिड़ो मां मायूस कोन आहे घटि में घटि। हा, ॾाढो सुठो तव्हां जवाबु ॾिनो हिनजो। पाण वटि ॿियो सुवालु आयो आहे पाण वटि कमेंट्स में, त जेको राइटर थिए थो उहो सेंटर्ड हूंदो आहे या डिसेंटर्ड हूंदो आहे बाय लैंग्वेज अकॉर्डिंग टू द पोस्ट स्ट्रक्चरल व्यू? सेंटर्ड डिसेंटर्ड लैंग्वेज जे हवाले सां असां नथा चई सघूं। लैंग्वेज त हिकिड़ो सोर्स ऑफ कम्युनिकेशन आहे, पर ॾिसणो पवंदो आहे कॉन्सेप्ट जे हवाले सां। ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेकॾहिं तव्हां सिंधी में लिखो था त सिंधी सेंटर्ड आहियो, उर्दू में लिखो था त उर्दू सेंटर्ड में आहियो। जेकॾहिं मां सुवाल खे सम्झी सघियो आहियां, जेकॾहिं ईअं आहे त बाक़ी आहे कॉन्सेप्ट। हाणे कॉन्सेप्ट जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां कॉन्सेप्ट में सेंटर्ड कंहिंखे था चओ। मिसाल तौरु तव्हां जेकॾहिं चङाई जी ॻाल्हि कयो था, उन चङाई जो जेको आर्किटाइप, जेको बुनियाद आहे उनखे उहो कहिड़ो आहे तव्हां वटि, उनजो तसवुरु कहिड़ो आहे, सच जो तसवुरु तव्हां वटि कहिड़ो आहे, सुठे ऐं ख़राब जो तसवुरु कहिड़ो आहे, ग़लति जो तसवुरु कहिड़ो आहे तव्हां वटि। मिसाल त तव्हां फेसबुक ते वञो, हिकिड़ो नंढिड़ो तजियो तव्हांखे ॿुधायां, तव्हां फेसबुक ते वञो, 10 खां 20 सियासी तजिया पढ़ो, तव्हांखे उहो महसूसु थींदो थी प्रो पीपुल्स पार्टी या सिंध गवर्नमेंट आहे या ही प्रो विफ़ाक़ या फेडरल गवर्नमेंट आहे। उन वारे सां इहे शयूं महसूसु थियनि थियूं पियूं सेंटर्ड डिसेंटर्ड। ख़ालिद मीरानी जो सुवाल वरी मथां स्क्रीन ते अची वियो, मां हुनखे वरी पढ़ी, मां हुनखे कोशिशि करे सम्झण जी जवाबु ॾियां थो। इहा मंसूर वरी ॾियो। हा, यस, डिसेंटर्ड बाय लैंग्वेज अकॉर्डिंग टू पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट व्यू। वरी बि ॻाल्हि उहा ई अची थी वञे त मिसाल तौरु तव्हां कहाणी लिखंदव स्ट्रक्चरलिस्ट पॉइंट ऑफ व्यू खां, त उहो तव्हां बाइनरी अपोज़िशन्स खणी ईंदो, तव्हां सिस्टम खे अॻिते वठी ईंदो। त स्ट्रक्चरलिस्ट जो व्यू बि इहो आहे त तव्हां शयुनि खे सिस्टम जे अंदरि ॾिसो था। हर शइ जो सिस्टम जेको आहे उहो हुनजो मर्कज़ हूंदो आहे। जेको पोस्ट स्ट्रक्चरल डीकंस्ट्रक्शन आहे उहो हुनखे सिस्टम खां ॿाहिरि कढी थो अचे, डिफरेंस ऐं ॾेखणी थो वञे, पोस्टपोन करे थो पियो हुनजी मीनिंग खे। पर मां सम्झां थो त हिते लैंग्वेज सेंटर्ड आहे। स्ट्रक्चरलिस्ट चवनि था त लैंग्वेज जेका आहे, ॿोली तव्हांजी थाट्स जी नुमाइंदगी करे थी पई। पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट चवनि था त ॿोली तव्हांजी नुमाइंदगी कोन थी करे, ॿोली तव्हांखे डिसीव करे थी पई।
ॿोली तव्हांजी जेका ओपिनियन आहे उनखे सही नमूने खणी कोन थी अची सघे, उहा तव्हांजी नुमाइंदगी कोन थी करे सघे। असां वटि मिसकनसेप्शन जेके आहिनि ॿोली जे करे, पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट मुताबिक़ त असां ज़ाहिर डिसेंटर्ड आहियूं, डिकंस्ट्रक्शन जे पॉइंट ऑफ व्यू खां असां सेंटर्ड न आहियूं, डिसेंटर्ड आहियूं, छो जो सिग्निफायर जो उहो हिकिड़ो सिग्निफाइड न आहे। पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट चवंदा त हर शइ जी हिकिड़ी सिग्निफिकेशन, सिग्निफाइंग ऐं सिग्निफाइड कॉन्सेप्ट आहिनि। पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट हुनखे चवंदा त न, तव्हां जॾहिं ईअं सम्झो था शयुनि जो कॉन्सेप्ट हिकिड़ो सिग्निफाइड ऐं तय थियल आहे, त पोइ उन्हनि शयुनि जी जेका ॿी मीनिंग आहे, जेका चेन आहे मीनिंग जी, उहा तव्हांखे जेका डिसीव करे थी पए, तव्हां उन खां हटी था वञो। वरी ख़ालिद साहब जो राइट इज इन कंट्रोल ऑफ हिज टेक्स्ट, आर लैंग्वेज कंट्रोल्स टेक्स्ट। ॾाढा सुठा फिलोसॉफिकल सुवाल आहिनि त राइटर टेक्स्ट में कंट्रोल हूंदो आहे, लैंग्वेज कंट्रोल्स टेक्स्ट। जेकॾहिं ॾिसूं त डेफिनेटली पहिरीं ॻाल्हि त राइटर कंट्रोल हूंदो आहे टेक्स्ट में, पर पोइ बि डेरिडा मुताबिक़ जेका शइ तव्हां लिकाइणु चाहियो था उहा तव्हां लिकाए कोन था सघो। डेरिडा जे चवण जो मतिलबु इहो आहे त टेक्स्ट में तव्हां पाण खे एक्सपोज़ कयो था, तव्हां पाण खे ज़ाहिर कयो था पिया। जेका शइ लिकायो था उहा ऑटोमेटिकली उनमें हिडन शइ मौजूदु हूंदी आहे, तव्हां उहा लिकाए कोन था सघो। जेका शइ लिकाइण जी कोशिशि कंदो उहा शइ ऑटोमेटिकली ज़ाहिर थी वञे। लैंग्वेज कंट्रोल्स टेक्स्ट। आई थिंक सोसाइटी कंट्रोल्स द टेक्स्ट। इहा जेकॾहिं असां रीडर रिस्पॉन्स थियरी जे हवाले सां ॾिसंदासीं त पोइ रीडर जी जेका इंटरप्रिटेशन आहे उहो टेक्स्ट खे कंट्रोल करे थो। साइकोलॉजिकल थियरी जे हवाले सां ॾिसंदासीं त पोइ माण्हू जी इंडिविजुअल जेको साइको जेको कंडीशन आहे उहा उनखे कंट्रोल करे थी ॾिसे थी पई। जेकॾहिं उनखे असां मार्क्स पॉइंट ऑफ व्यू खां उहा वरी बि ॾिसो, पोस्ट स्ट्रक्चरलिज्म तव्हांखे हिकिड़ो प्लेटफॉर्म ॾिए थो, हिकिड़ो मैदान ॾिए थो। ही मैदान, हाणे उन मैदान खे तव्हां में मौजूदु जेके शयूं आहिनि, गेम आहे, उन गेम खे तव्हां एनालाइज़ पंहिंजे पॉइंट ऑफ व्यू खां करो। जेकॾहिं तव्हां स्ट्रक्चरलिस्ट आहियो त उनखे स्ट्रक्चरलिस्ट पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसंदो लैंग्वेज खे। जेकॾहिं पोस्ट स्ट्रक्चरलिस्ट आहियो त पोइ तव्हां उनखे डीकंस्ट्रक्ट कंदो। डीकंस्ट्रक्ट बि तव्हां कहिड़नि तरीक़नि घणनि तरीक़नि सां करे सघो। मिसाल हिकिड़ी शइ खे तव्हां जेंडर बेस्ड डीकंस्ट्रक्शन करे सघो था, ॿिए हवाले सां तव्हां मिथिकल या आर्किटाइपल क्रिटिसिज्म जे पॉइंट ऑफ व्यू खां करे सघो था, उन खां सवाइ तव्हां रीडर रिस्पॉन्स थियरी जे हवाले सां करे सघो था। त हू जेको कंडीशन आहे जंहिंमें हू पढ़े थो पियो, न त टेक्स्ट में छा आहे, टेक्स्ट में छा आहे न, बिल्कुलु जेको पढ़े थो रीडर आहे उन वटि छा आहे, ज़हन में छा आहे, उहो उनखे कंट्रोल करे थो, इनखे मीनिंग ॾिसे थो। उनजे करे जेका मीनिंग आहे उहा टेक्स्ट बेस्ड कोन्हे। असल ॻाल्हि ते कंट्रोल जी आहे त उहा मां सम्झां थो मीनिंग जी आहे। तव्हां उन मां सिग्निफाइड मीनिंग कहिड़ी था वठो, उहा मीनिंग जेका आहे उहा ॿाहिरि आहे टेक्स्ट खां, उहा टेक्स्ट में कोन्हे को, बल्कि टेक्स्ट तव्हांखे इशारो ॾिए थो, टेक्स्ट तव्हांखे ॿुधाए थो तव्हां हेॾां वठी वञी सघो था। डेफिनेटली इहे ज़बरदस्त क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि। जी दा सर, वी हैव अनदर क्वेश्चन। गौहर शेख जो सवाल आहे, जदीद सिंधी शाइरी जूं फ़िक्री खूबियूं कहिड़ियूं आहिनि? जी गौहर, तव्हां पाण हिकिड़ा सुठा नक़ाद आहियो ऐं सुठा पढ़ंदड़ ऐं सुठा शाइर आहियो। इन सुवाल जो जवाबु जेकॾहिं तव्हां पाण लाइव अची ॾियो आहे त अञा बहितर थिया। पर मुंहिंजे ख़्याल में जदीद सिंधी शाइरी जूं फ़िक्री तक़ाज़ा उनमें सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त हू क्लास बेस्ड कोन्हे, हू आम माण्हुनि जी नुमाइंदगी करे थी शाइरी। यानी उन आम माण्हू जी नुमाइंदगी करण में हिकिड़ी ॻाल्हि इहा थी अची वञे त उनमें मज़हब, ज़ात पात या फ़िरके या कंहिं अहिड़े क़िस्म जी जेका ज़ंजीर आहे उनखे उहा शाइरी टोड़े थी पई। यानी तव्हां उन शइ खां ॿाहिरि थी करे शाइरी कयो था पिया। मिसाल तौरु जेकॾहिं शाइरी जे हवाले सां तव्हां ॾिसंदव त असांजी शाइरी जेकॾहिं तव्हां हिंदू पर्सपेक्टिव में ॾिसंदव, क्लास सिस्टम खे कंहिंखे बि मथे कोन थी खणी वञे। शेख यार जी शाइरी खे तव्हां ॾिसंदव, उहो ग़रीब माण्हुनि, आम माण्हुनि, बुखियनि, बेरोज़गारनि, ॾुतड़ियल ऐं मारूअड़नि जी शाइरी आहे। उस्ताद बुखारी जो आऊं कीअं सेज सुम्हां, मुंहिंजा मारूअड़ा पधरे पट सुम्हनि, त उहा शाइरी जेका आहे उहा आम माण्हू जी नुमाइंदगी करे थी, ग़रीब माण्हुनि जी। ॿिए नंबर ते सिंधी शाइरी जी ख़ूबी इहा आहे, उहा कंहिं बि रस्मनि या कंहिं बि जेका समाजी असां वटि स्ट्रक्चर उन्हनि जी क़ैद में कोन्हे को, उन्हनि समाजी क़ैदनि खां काफ़ी आज़ादु आहे सिंधी शाइरी, जदीद सिंधी शाइरी। हिकु त माना हू कंहिं बि इंता परस्ती जो शिकार कोन्हे। ॿिए नंबर ते हू कंहिं बि समाजी ग़ुलामी, समाजी
निज़ाम या समाजी जकड़ जे हेठि कोन्हे, जागीरदारी निज़ाम जे ख़िलाफ़ आहे। 3 नंबर ते सिंधी शाइरी जो घणो मुहावर जेको मोहबत आहे। मोहबत जो तस्वर असां वटि यूनिवर्सल आहे। लतीफ़ साईं वटि यूनिवर्सल तस्वर आहे मोहबत वटि। धरती सां मोहबत करण जो जेको तस्वर आहे असांजो, उहो असांजो यूनिवर्सल आहे। त पाकिस्तान में बेशक ॿियनि सूबनि वारा, ॿियनि ॿोलियुनि वारा असांखे इज़हारी तौर ते न मञनि, पर दिली तौर ते उहे मञनि था पिया त सिंधी शाइरी में जेका धरती सां मोहबत आहे, जेका पंहिंजे वतन सां मोहबत आहे, उहा पूरे मां सम्झां थो ॾखिण एशिया में बि कंहिं शाइरी में उहा मोहबत न हूंदी जेका असां वटि धरती सां मोहबत आहे। वरी ॻाल्हि आहे उन खां पोइ सिंधी शाइरी में जेका जेका तख़यल जी उॾाम आहे, उर्दू गज़ल जे हवाले सां उहा कोन्हे ग़ालिब मीर तकी मीर वारो, पर पोइ बि असां वटि सुठो सुठो गज़ल लिखिजे थो। वफ़ा नथन शाही जा गज़ल ॾिसो, उन खां पोइ उस्ताद बुखारी अयास, उहे बि ज़बरदस्त क़िस्म जा आहिनि। ऐं जदीद दौर जे सुठनि शाइरनि में तव्हां जेके नज़मनि खे ॾिसो, गुलज़ार जी शाइरी ॾिसो, इरफान लोंडा, फवाद कलवाड़ा, ख़ुदि गौहर शेख सुठी शाइरी करे पियो। ऐं नाला खणनि जेकॾहिं फयाज़ डायरी खे ॾिसो, नाला मां न खणा अयाज़ गुल, अदल सुमरे वारा अदल सुमरे जेका ताज़ी शाइरी कई आहे आलमी दर्द जे हवाले सां, कोरोना वायरस जे हवाले सां, उहे बि ॾाढो ज़बरदस्त शयूं आहिनि। बख़्शन बि ॾाढो सुठो नज़्म ॿुधायो आहे। त असां वटि अहिड़े क़िस्म जी फ़िक्री शयूं मौजूदु आहिनि, जदीद फ़िक्र जूं ख़ूबियूं शाइरी में, जेके फ़िक्री तौर ते असां हुनखे एप्रिशिएट करे दुनिया जे आॾो पेश करे सघूं था। असां वटि तंग नज़री कोन्हे, असां वटि कंहिं बि मज़हबी या तबक़ाती मतभेद वारी ॻाल्हि कोन्हे, धरती सां मोहबत वारी ॻाल्हि आहे। असां वटि मोहबत जो तसवुर तमामु घणो आहे ऐं यूनिवर्सल आहे। उनमें कंहिं बि शर्त शरूत जी ॻाल्हि कोन्हे का। मां सम्झां थो त इहे फ़िक्री हवाले सां सुठियूं ख़ूबियूं आहिनि मुंहिंजे नज़र में। जी और गौहर साहब, शर्मा मंसूर मां आहे। सम्झां थो गौहर खे जेकॾहिं लाइव वठिजो 2 मिंट, उहो वधीक भले इंटरप्रेट करे त असां। गौर साहब जेकॾहिं तव्हां अचणु चाहियो त मां हिते लिंक पोस्ट कयां थो, उन में तव्हां उन ज़रिए अची वञो। अच्छा, ॿियो सुवाल वठो जेसिताईं गौहर अचे, असां वेट था कयूं। ही लिंक साम्हूं जेका आई आहे स्क्रीन ते तव्हांजी इहा लिंक आहे, जंहिं ज़रिए तव्हां ही जॉइन करे सघो था पिया गौर साहब। ऐं फेसबुक तां इहो कॉपी पेस्ट करे उते पंहिंजे ब्राउज़र में रखे। हा, जी, मोहम्मदीन राजवी साहब जो वरी हिकिड़ो सुवाल आहे त दुनिया जी भेट में पाकिस्तान बिलख़ुसूस सिंध में मंज़ूम शाइरी फिक्शन खां मिक़दार में घणी थिए पई, ख़ासि सबबु? मोहम्मदीन साहब, तव्हां बि अंग्रेज़ी अदब जा सुठा ॼाणू ऐं उस्ताद आहियो ऐं पढ़िया आहियो। अदब जो जेको तालुक़ु आहे फिक्शन जो या नॉवल जो या कहाणी जो घणो, उहो इंडस्ट्रियलिस्ट समाज सां रिलेटेड आहे, सनती समाज सां। ऐं सनती समाज जे अचण सां ई असांजो नाविल उभरियो आहे, नाविल मथे आयो आहे। त जॾहिं यूरोप या पूरी दुनिया जागीरदारी समाज मां पासो बदिलाए नए हिकिड़े समाज तरफ़ अचे पियो, त सनती समाज जे तरफ़ तव्हां विक्टोरियन पीरियड खे ॾिठो हूंदो, जंहिंमें सभ खां वधीक अंग्रेज़ी ऐं बहितरीनु नाविल लिखिया विया आहिनि। अहिड़ो नाविल अॻिते वरी को न लिखी सघियो आहे, वरी अहिड़ो दौरु न आयो आहे नाविलनि जो। त उहो जेको सनती दौरु आहे, उन सनती दौर में माण्हुनि खे 2-3 शयूं मिलनि थियूं। हिकु त तव्हां वटि जेको असां वटि जीअं जागीरदारी समाज में 6 महीने फसल लहे थो ऐं उन खां पोइ 2-3 रुपया कंहिंजे खीसे में अचनि था, ऐं पोइ उहे पंहिंजनि कर्ज़नि में, कपिड़े लटी में, शादी गमी में ख़र्च थी था वञनि। उनजी भेट में सरमाएदारी ऐं सनती समाज में इहे थिए थो, सनती समाज में त उहो तव्हां वटि हर महीने तव्हां वटि बैंक बैलेंस अची थो वञे, तव्हां वटि कुझु शयूं एतिरियूं अची थियूं वञनि जो तव्हां पाण खे लाइफ खे सेटल्ड करे सघो था। सेटल करण खां पोइ तव्हां वटि एतिरो टाइम हूंदो आहे, तव्हां वटि एतिरा वसीला हूंदा आहिनि जो तव्हां हुनखे इस्तेमालु करे सघो था, लिखी सघो था, पढ़ी सघो था। ॿियो सबबु ॾिसो, तव्हां वटि टाइम जो आहे। मिसाल तौर सनती समाज अचण सां गॾोगॾु हिकिड़ी अर्बनाइज़ेशन और प्रोसेस बि शुरू थी वियो। अर्बनाइज़ेशन प्रोसेस शुरू थियण सां गॾोगॾु माण्हू आइसोलेशन में रहिया, हुन टाइम काफ़ी रहियो। 8 घंटा ड्यूटी कयूं, उन खां पोइ उन्हनि जी पेट गुज़र थी वियो, ऐं घर में जेके 2-3 भाती कमु कनि था पिया, उन वटि काफ़ी पैसो थी वियो। उन वटि टाइम घणो ऐं रिसोर्सिस घणा। मिसाल तौर FFC या एंग्रो में असांजा दोस्त हितां रहिया पिया, उते बिजली जो को मसइलो कोन्हे, उते ॿिए कंहिं बि क़िस्म जी बुनियादी ज़रूरतुनि जो केतिरो मसइलो कोन्हे। बसि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो सनती समाज आहे,
उहे शयूं उन माण्हुनि खे टाइम ऐं रिसोर्सिस प्रोवाइड कनि थियूं ऐं उन्हनि रिसोर्सिस खे इस्तेमालु करे माण्हू फिक्शन जे तरफ़ अचनि था। जॾहिं असां वटि ॾिसो ॿाहिराड़ियुनि में जेके जागीरदारी समाज आहे उनमें न त माण्हुनि वटि वसीला आहिनि, न माण्हुनि वटि एतिरो वक़्तु आहे, न माण्हुनि वटि उहा जेका ज़हनी आसूदगी आहे उहा कोन्हे का जो फिक्शन लिखनि ऐं फिक्शन पढ़नि, जंहिंजे लाइ घणो टाइम रिक्वायर्ड हूंदो आहे, घणे वक़्त जी ज़रूरत हूंदी आहे। त उन वारे समाज सम्झां थो त इहो फ़र्क़ु असां वटि आहे। जॾहिं असांजो समाज जागीरदारी समाज मां निकिरी असांजो समाज अची सनती समाज तौर ते बीहंदो ऐं जागीरदारी समाज खां मुकमिल जिंद छॾाए पाण अची करे इंडिपेंडेंट थी बीहंदो, मां सम्झां थो त फिक्शन जी तरफ़ असांजो समाज मुड़ंदो ऐं माण्हू फिक्शन लिखंदा बि सही ऐं पढ़ंदा बि सही। जी जा सर पाण जीअं त पंहिंजो टाइम तय थियल आहे त थोरो हाणे पाण वटि बचियो आहे वरी वक़्तु, त आख़िरी सुवाल हिकिड़ो करे उन खां पोइ जी जी इजाज़त ॾिनी, तव्हांखे बि केॾांहुं वञिणो हो। सो हबीब साजिद साहब जी महिरबानी, साईं हकनवास GM लाड़िक साहब असांखे एप्रिशिएट कयो, साईं गोहर शेख साहब एप्रिशिएट कयो। साईं असां कुझु बि न आहियूं, हिकिड़ा शागिर्द आहियूं, बल्कि तव्हांजे हथनि जा ठहियल आहियूं। अज़हर साहब वॾी महिरबानी तव्हांजी। अज़हर नूनारी साहब ख़ुदि हिकिड़ो सुठो नक़ाद, सुठो राइटर, नॉवलिस्ट, असांजो सुठो दोस्त। जी मंसूर को सुवाल वठो। मैथ्यू आर्नल्ड एस्पेक्ट ऑफ क्रिटिसिज्म में लिखे थो त जॾहिं तख़लीक़ कमज़ोर थिए त तनक़ीद जो दौरु हलणु खपे, इन बाबति तव्हांजो छा राय आहे? हा डेफिनेटली तख़लीक़ कमज़ोर मां सम्झां थो थियणु न खपे। ये हिकिड़ी हुन दौर जी नुमाइंदगी जे हवाले सां स्टेटमेंट आहे, उहा शइ थियणु खपे। Age of creation when exhausted should be followed by critical period. Should it be applied to our on literary scenario? यही ख़बर न कि अज़हर नूनारी साहब जो कंहिंजो सवाल आहे? ख़ालिद मीरानी साहब जन जो इहो सवाल आहे। हा 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 उहो जवाबु ॾेई वठो त पोइ भले हिननि ते ॻाल्हायो। जी तव्हां हिकिड़े इनलाइटनमेंट वारो दौरु ॾिसो या उन खां पोइ एज ऑफ रीज़न या उन खां पोइ मॉडर्निज़म वारो दौरु ॾिसो, इहो थियो ईअं आहे थ्रू आउट हिस्टोरिकल पीरियड में, तारीख़नि में त हिकिड़ो सुठो दौरु रहियो आहे। मिसाल त रोमेंटिसिज़म हुजे या विक्टोरियन पीरियड हुजे, जॾहिं उहो वाक़ई एग्ज़ॉस्ट थियो आहे, जॾहिं उहो सिलसिलो रुकियो आहे त उन खां पोइ तनक़ीद जो हिकिड़ो दौरु आयो आहे। मिसाल तौरु मां सम्झां थो त विक्टोरियन पीरियड वारो जेको दौरु हो तख़लीक़ी हवाले सां ॾाढो ज़बरदस्त दौरु हुयो, नसर जे तख़लीक़ जे हवाले सां शाइरी बि सुठी हुई, पर पोइ उहो दौरु एतिरो त ऑप्टिमिस्टिक में मथे हलियो वियो जो माण्हू पोइ हुन रियलिज़म में फासी पिया। त पोइ जॾहिं उहो पाण पंहिंजी बंदि गली में वञी उहो तख़लीक़ी दौरु इर्तिका करे 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 किथे बंदि गली में बीहजी वियो, त पोइ हिकिड़ो क्रिटिकल दौरु थियो जंहिंमें असां सुठा एंटी रियलिस्ट, डाडाइज़म या जेके सरियलिस्ट अहिड़े क़िस्म जूं मूवमेंट जेके तहरीकूं आयूं, उन्हनि क्रिटिकल हिकिड़ी कंडीशन हिकिड़ो तहरुक वरितो। उन खां पोइ सिगमंड फ्राइड जी थियरी, कार्ल मार्क्स जी थियरी, कार्ल मार्क्स बि 1900 वारे ॾहाके यानी 20वीं सदी में सिगमंड फ्राइड मुंहिंजे ख़्याल में इर्तिका वारे नज़रिए जे बानी जेको आहे उहो आयो। उहे टे वॾा हिकिड़ा क्रिटिकल पीरियड हुआ जन सॼे पोइ दौर खे कल्टी करे छॾियो ऐं नए दौर में अची करे दाख़िल थिया। रोमेंटिक पीरियड खां पोइ जेके एज ऑफ रीज़न वारो या न्यू क्लासिकल पीरियड आयो त उन्हनि प्रीवियस सॼनि शयुनि खे कल्टी करे तनक़ीदी दौर में अची दाख़िल कयो। पर उन जे लाइ ज़रूरी मां सम्झां थो इहो आहे त तव्हांजो जेको तख़लीक़ी दौरु आहे घटि में घटि उनखे तव्हां अवसर ॾियो, उनखे तव्हां उन पीक ताईं पहुचाइणु ॾियो, त पोइ उहो बहितरु रहंदो। जेसिताईं उहो पंहिंजे पीक ते पहुचंदो त तॾहिं उहो पंहिंजी सॼियूं सलाहियतूं कंज़्यूम करे वेंदो ऐं उनखे उन दौर खे जेको इज़हार करिणो हूंदो उहो इज़हार कंदो। इज़हार करण खां बाद में हिकिड़ो क्रिटिकल दौरु ईंदो, उनखे माण्हू अची करे जेको आहे तनक़ीदी दौर में दाख़िल कंदा ऐं तनक़ीद कंदा ऐं पोइ हिकिड़ो नओं दौरु वरी शुरू थींदो जंहिंखे असां मॉडर्निज़म ऐं पोस्ट मॉडर्न दौरु चई सघूं था। जी मंसूर सर, पाण पंहिंजी वक़्त जी पुॼाणी ते पहुता आहियूं। तव्हांखे गुज़ारिश आहे त जेको पंहिंजो टॉपिकल सेंटेंस आहे उन ते क्लोज़िंग कयो त जीअं पाण पुॼाणी सिंधी अदब में तनक़ीदी खोट ते पाण इन ते तव्हां इनखे ख़तमु कयो। जी
अदब में तनक़ीदी खोट डेफिनेटली आहे। उनजो सबबु कुझु अहिड़ी ट्रेडिशनल क़िस्म जा नैरेटिव्स आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असां वटि हिकिड़ो ट्रेडिशनल मां सम्झां थो अनएक्सेप्टिंग कंडीशन इहा आहे त हू सम्झनि त नक़ाद हिकिड़ो गैर तख़लीक़ी माण्हू हूंदो आहे ऐं नक़ाद ज़िंदा नथो रही सघे। असां वटि हिकिड़ो नैरेटिव आहे, ट्रेडिशनल नैरेटिव। माण्हू ज़िंदा रही सघे थो पंहिंजी शाइरी जे ज़रिए, माण्हू ज़िंदा रही सघे थो पंहिंजी कहाणी जे ज़रिए, नावेल जे ज़रिए, पर नक़ाद छाजे ज़रिए ज़िंदा रहंदो जॾहिं त नक़ाद पले बि ॿियनि जे पोरे ते थो। असां वटि हिकिड़ी ट्रेडिशनल हिकिड़ी नैरेटिव आहे जेका मूंखे काफ़ी दफ़ा इहा शइ पेश करणी पई आहे। मूंखे काफ़ी माण्हुनि पुछियो आहे त भई तव्हांजो तनक़ीद कंदव, लिखंदव तनक़ीद जो किताब, सुभाणे तव्हां सुञाता कहिड़ी शइ ते वेंदव? असां वरी शाइरी ते तनक़ीद कंदव, उहा शाइरी जी बाय प्रोडक्ट आहे, तव्हांजी का बि शइ प्रोडक्ट कोन्हे को। इहो हिकिड़ो ईअं सम्झो त नक़ादनि खे या तनक़ीद आहे, मां नथो सम्झां मां हिकिड़ो नक़ाद आहियां, पर हिकिड़ो नक़ादनि खे तव्हां ईअं सम्झो डी वैल्यू कयो था पिया ट्रेडिशनल नैरेटिव जे ज़रिए, जेको असांखे न करणु खपे। हिकिड़ो समाजी इल्मनि जो माहिर आहे, हिकिड़ो सियासी इल्मनि जो माहिर आहे, तव्हां ईअं नथा चई सघो सियासी इल्मनि जो माहिर आहे, तव्हां ईअं नथा चई सघो त मरी वेंदो, हू पंहिंजे इल्म में अदब में ज़िंदा नथो रही सघे। हू ज़िंदा रही सघे थो, हू पंहिंजे पाण में ज़िंदा रही सघे थो, अॻिते अची सघे थो। ईअं करे असां ॿिए हवाले सां ईअं सम्झो त पंहिंजी उसरंदड़ तनक़ीद निगारी खे असां पाण ई कुहाड़ो था आहियूं। हिकिड़े तरफ़ असां शिकायत कयूं था पिया त असां वटि नक़ाद कोन्हनि, ॿिए तरफ़ उन्हनि नक़ादनि खे असां एतिरो डी वैल्यू कयूं था जो उन्हनि खे असां एतिरे क़दुरु शयूं चऊं था जो हू मायूस थी थो वञे। टे नंबर ते तव्हां तनक़ीद खे हिकिड़ो अलॻि शोबो ई कोन था सम्झो। तनक़ीद हिकिड़ो अलॻि शोबो आहे, तनक़ीद हिकिड़ी अलॻि इल्मु आहे या सिन्फ़ आहे। दुनिया में त जेके बि जेके अदब जूं सिन्फ़ूं आहिनि उन तनक़ीद खे बाक़ाइदा सिन्फ़ सम्झियो ऐं एक्सेप्ट कयो वञे थो, पर असां वटि तनक़ीद खे हिकु धार सिन्फ़ तौर ते मिंटा ॾियण जे लाइ माण्हू तयारु कोन्हनि थिया। हू अलाए छा था सम्झनि हिन वारे सां। इहे ट्रेडिशनल नैरेटिव्स आहिनि। ॿियो डेफिनेटली असां वटि क्वांटिटी में तनक़ीद घटि आहे, क्वालिटी में जेकॾहिं आहे या न आहे उहो हिकिड़ो अलॻि व्यू आहे, पर क्वांटिटी में असां वटि मां वरी बि तव्हांखे चवंदुसि त हर साल जो तजुर्बो जेके असांजा ॿुधंदड़ वेठा आहिनि ऐं उहे सुठा नक़ाद बि आहिनि, उहे कंहिं बि साल गुज़िरे 5 सालनि जो तजुर्बो कनि, उन में ॾिसनि त केतिरा तनक़ीद ते किताब छपिया आहिनि, केतिरा किताब जेके आहिनि उहे शाइरी ते छपिया आहिनि, कहाणियुनि ते छपिया आहिनि, नावलनि ते छपिया आहिनि। तॾहिं तव्हां चई सघंदव त तनक़ीद कुल्हे सां मिलाए ॿी तख़लीक़ी शयुनि सां हली सघे थी। शर्त इहो आहे तव्हां उनखे उसरणु ॾियो, तव्हां उनजी क्वांटिटी खे मथे वधायो, तव्हां उनजे किताबनि खे पढ़ो ऐं उनखे हिमथायो। मां सम्झां थो सिंधी अदब में तनक़ीद जी खोट पूरी थी सघे थी, असांजी थोरी कोशिशि करणु ऐं थोरी कुशादादिली रखणु ऐं थोरो उनखे एक्सेप्ट करण सां, रिकग्निशन ॾियण सां को फ़र्क़ु नथो पए। ख़ाली बुगे साहिब खे जेकॾहिं तव्हां रिकग्निशन ॾींदो त तव्हांजी इज़त में का बि कमी न ईंदी, मां सम्झां थो। जेकॾहिं अकबर लगारी साहिब खे तव्हां इज़त ॾींदो त तव्हांखे का बि तव्हांजी इज़त में कमी कोन थींदी, ऐं जेकॾहिं मोहम्मदीन राजवी साहिबु, अज़हरुद्दीन नूनारी या ॿिया जेके असांजा तनक़ीदी नक़ाद दोस्त मौजूदु आहिनि, अली आकाश खे तव्हां रेस्पेक्ट ॾींदो त तव्हांजी इज़त में का बि कमी न ईंदी, बल्कि तव्हांजी इज़त अञा वधी वेंदी। ईअं ई असां पंहिंजे इल्मनि खे वधाए सघूं था, अदब खे रिच करे सघूं था, शाहूकार बणाए सघूं था। थोरो असांखे थोरो कुशादा दिली खां कमु वठणु खपे असांखे। मां सम्झां थो काफ़ी ॻाल्हियूं थी वियूं। मंसूर ॿियो को हुकुम हुजे त ॿुधायो। सर तव्हांजी वॾी महिरबानी। पाण खे हीअ कचहरी करणी हुई छो त हिकिड़ो अहम मौज़ू आहे ऐं असांखे अवाम मां ज़रूरु सिखणो आहे। मुलाक़ातूं थी नथियूं सघनि ऐं हीअ हिकु बहितरीनु ज़रियो आहे जंहिं ज़रिए असां तव्हां मां सिखूं था। मूंसां गॾु असल में मां हिते ॾाढी अजीब कंडीशन में ॾाकिणनि ते छत ते वेही रहियो आहियां। लाइट हली वई आहे, बाए चांस असां वटि वेंदी कोन्हे, पर अॼुकल्ह 2-3 ॾींहंनि खां वठी लाइट असां सां बाक़ाइदा हिकिड़े क़िस्म सीन करे थी पई। बिजली वारनि सां छा शिकायत कजे। इन्हनि ॾींहंनि में चयूं त तव्हांखे सहूलियतूं ॾींदासीं, ॿियूं जेके सहूलियतूं ॾियो, पर जेके असां वटि आहिनि उहे खसियो त न ॾियो, न त ॾुखायो त न घटि में घटि, उहा ॻाल्हि थिए थी पई। यानी गर्मी वारी कंडीशन में मां मथे अची करे मोबाइल डेटा ते कमु हलायां पियो। अदरवाइज़ मां पाण बि ईज़ी फील नथो कयां, बल्कि ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं आहिनि। असांजा ऑडियंस ॾाढा सुठा ऐं असांजा रिस्पेक्टेबल माण्हू ॿुधनि पिया असांखे ऐं सुवाल कनि पिया। मुंहिंजी त ख़्वाहिश हुई उन्हनि खे बि 2-2 मिंट तव्हां वठो आहे, असां उन्हनि खां बि सिखी वठूं आहे, ॿुधी वठूं आहे। मां पाण खे को बि नक़ाद कोन थो सम्झां, मां जेको पढ़ियो हुयो ऐं मां उहा शइ
पंहिंजी पढ़ियल शइ ट्रांसफ़र कई पे, लिखी पे ऐं सिंसियरली लिखी पे। हाणे हुनखे दोस्त कीअं था क़बूल कनि, उहो कीअं मुंहिंजी शइ मिंटा माणे थी नथी माणे, उहा अलॻि ॻाल्हि आहे हिकिड़ी। पर जेका बि मूंखे इज़त मिली आहे वरी बि सुठी मिली आहे, तव्हां सभिनी दोस्तनि इज़त ॾिनी आहे। मां हुनजे लाइ सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे इज़त सां ॿुधो ॾिठो, ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मूंखे टाइम ॾिनो मूंखे इन लाइक़ु सम्झो हिते घुराइण जे लाइ। मंसूर तव्हांजी वॾी महिरबानी आहे, सभिनी ॿुधंदड़नि जा थोरा अहसान ऐं वॾी महिरबानी सभिनी जी। सर तव्हांजी हिन राय ते अमल कबो, दोस्तनि खे कंहिं वरी बि अहिड़े सुठे मौज़ू ते 2-3 मिंट 5 मिंट जेतिरा थी सघिया उन्हनि खां उन्हनि जी क़ीमती राय वठिबी, उन खां ॻाल्हाइबो ऐं असां सिखंदड़ आहियूं, अवां मां ई सिखंदासीं ऐं उमेदु था कयूं त इहो सिलसिलो पाण कंटिन्यू रखंदासीं। सर वॾी महिरबानी। दोस्तो तव्हां असांजी मुबारक लाशारी जी गुफ़्तगू ॿुधी, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सभिनी सवाल बि कया, सब्र सां ॿुधो बि। हिकिड़ा सिखण जा मौज़ू आहिनि, असां सभु शागिर्द आहियूं ऐं असांखे उस्तादनि खे ईअं बि इज़त ॾियणु खपे, उन्हनि जे साम्हूं ॿुधणु खपे, उन खां सवाल करणु खपनि ऐं अहिड़ी तरह ई सिखण सेखारण जो सिलसिलो हले थो। हीअ अॼोको सिलसिलो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। नेक्स्ट सेशन जेको हूंदो उहो अज़हर नूरानी साहिब सां हूंदो, संडे ते 3 वॻे। मौज़ू मां ॿीहर कार्ड ठाहे रखंदुसि तव्हांजी आगाही लाइ। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। अल्लाह।